ठारूशाह जे अंदरि ऐं उन जे आसपास जे अंदरि जेको ग्रेटनि जो फसुलु आहे उहो तयारु थी चुको आहे। सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ मंडियुनि में जेको आहे हिननि जी ख़रीदारी थिए थी, उते विकिरो थिए थो हिननि जो। ग्रेटनि जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि ऐं ग्रेट कहिड़े कहिड़े इस्तेमाल में अचे थो, अचो त असां हितां जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां राय वठूं था ऐं डॉक्टर सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त ग्रेटनि मां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं ग्रेट जे फसुल खे कीअं था ॾिसनि। ज़मानो हो जॾहिं साहती जे शहर ठारूशाह जी मशहूरी नारंगियुनि जे शहर सां थींदी हुई। उते हाणे नारंगियुनि जा बाग त नाहिनि, पर एतिरो सो थियो आहे जो नारंगियुनि जी जाइ ते ग्रेटनि जा बाग ठारूशाह खे पंहिंजे भाकुर में भरे बीठा आहिनि। ठारूशाह शहर ऐं भर पासे में हिन वक़्तु ग्रेटनि या माल्टनि जी पैदावार एतिरी त झझी आहे जो हितां ई मुंद जो मेवो सॼे मुल्क में सप्लाई कयो पियो वञे। तमामु बहितरीनु फसुलु आहे। हिनखे तमामु सुठी महिनत कंदा आहियूं, गुॾ भाण ॾींदा आहियूं हुननि खे, कलर ॾींदा आहियूं, स्प्रो कंदा आहियूं हुननि जो, तॾहिं बाद फसुलु असांजो थींदो आहे। तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो हीउ फसुलु लथो आहे, मज़ूर मरी हींअर सभु कुझु खुली वई आहे, मज़ूर बि ॾाढा तमामु बहितरीनु ख़ुशि आहिनि। असांजो चवणु आहे त अञा बि हिन फसुल खे घणो वधायो वञे त मज़ूरी जीअं जाम थिए, हर को पंहिंजे रोज़गार सां हुजे। अच्छा, घणो माना फी मज़ूर हिते कमाए थो? हिते तक़रीबन में हींअर 20 मज़ूर खनि मौजूदु आहिनि, ॿिया अहिड़ा किथे किथे काफ़ी आहिनि। घणी तारीख़ मिले थी? तारीख़ 400-500 ताईं आहे। वॾी ख़ुशहाली आई आहे, हीउ तमामु सिंध जी घणनि मंडियुनि में वञी रहियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, कंडियारो, बिरिया रोड, नौशारो, ईअं तक़रीबन माना फैलिजियल आहे। हिन जी खपत कीअं, माना सुठी खपत? खपत शुक्र आहे, गंज त सुठी थी खपे, इन हिसाब सां 700-800 खां 900 ताईं कटो वञे थो। असां ज़मींदार आहियूं, ॿिया फसल बि सुठा आहिनि, पर हिन जी जेको आमदनी आहे उन्हनि खां ॿियनि खां वधीक सुठी आहे ऐं हिन जी घुर्ज जेका आहे हींअर ॾींहं ब ॾींहुं वधंदी वञे थी ऐं कराची, हैदराबाद में तमामु घणी घुर्ज आहे हिन जी। हिनखे असांखे सुठो मुआवज़ो मिले थो बनस्बत ॿियनि फसलुनि खां। ठारूशाह आसपास जो जेको फसुलु आहे तयारु थिए थो पियो ऐं मौसमियुनि जा बाग जेके आहिनि ऐं ग्रेटनि जा जेके बाग आहिनि, हिन जो वॾो हींअर रुझान थी वियो आहे, वॾो हिन जो मुल्ह थिए थो। जॾहिं त ॿिया जेके फसुल थियनि था, साॻी ज़मीन 3 एकड़ ज़मीन में जेकॾहिं वोण काइजनि हा, जेकॾहिं 3 एकड़नि ज़मीन ते कणिक काइजे हा त एतिरो मार्जन जेको आहे सो हितां जे हारीअ खे या हितां जे ज़मीनदार खे न मिले हा जेतिरो हिन फ्रूट में फल में मिले थो। हिकु पासे जिते ठारूशाह ऐं भर पासे जे बागनि में पैदा थियल ही फ्रूट सॼे मुल्क में सप्लाई थी रहियो आहे, उते ग्रेट जो फ्रूट सभई माण्हुनि जी आमदनी जो ज़रियो पिणु आहे, जंहिंमें आबादगार, बागनि जा ठेकेदार, उते कमु कंदड़ मज़दूर, वॾे शहरनि जी मार्केटुनि ताईं पहुचाईंदड़ ट्रांसपोर्टर, मंडीअ जा एजेंट, मक़ामी तौर सप्लाई कंदड़ गॾे गाॾियुनि वारा ऐं आख़िर में शहरनि जे रस्तनि ते होका ॾेई खपाईंदड़ रेड़नि वारा शामिल आहिनि। ग्रेट 50 जी जोड़ी, दाणो 30 रुपया, मलेरिया दुश्मन 50 जी जोड़ी, 50 जी जोड़ी। ठारूशाह जे हिकु रस्ते ते ग्रेट खपाइण लाइ होका ॾींदड़ ही नौजवान फ़हीम सोलंगी आहे। शहर में ही नौजवान अकेलो नाहे, पर हुन सां गॾु ॿिया बि केतिराई घोरड़िया आहिनि जेके मुंद जो मेवो खपाए पंहिंजी रोज़ी रोटी कनि था। पर छाकाणि त हिन वक़्तु ग्रेप फ्रूट जी मुंद आहे, इन करे शहर जे हर चौक चौराहे ते माल्टनि जा भरियल रेड़ा नज़र अचनि था। कीअं तो ग्रेड खपाई? साईं VIP 50 जा 30 रुपया को। 30 रुपया माना जो कटो मिले तो वो के मिलंदो आहे? कटो असांखे मिलंदो आहे तकरीबन दाणे जो हिसाब मिलंदो आहे, असांखे 20 रुपया 22 रुपया दाणो मिलंदो आहे। भला हिन जी खपत केतिरी आहे? साईं सुठी आहे खपत। अच्छा 200-300 दाणा कढीदा वञो। 200-300 दाणा रोज़ निकिरंदा हिते? जी हा। केतिरा गाॾा हूंदा शहर में, केतिरा गाॾा? तकरीबन असां पंहिंजा ईअं सम्झो 10-12 असांजा ग्रेटनि जा आहिनि। ख़रीद कंदा अछो ऐं ॻाढ़ो, इहो छा मसलो आहे? हे अछो ऐं ॻाढ़ो इन जो को फ़र्क़ु न आहे, बहरहाल हे तकरीबन कंहिं मलेरिया खां हिन खां हुन खां इन करे तकरीबन माण्हू हिनखे चाहिनि था। ग्रेड वरिता आहिनि इन जे करे जो है मलेरिया हेटाटाइप्स, कारी कामण सिंध में वधी रही आहे, इन जो ख़ात्मो इन खे तकरीबन लॻभॻि 10-12-15 साल खां तेज़ीअ सां फैली चुकी आहे। हिन जो कारण इहो आहे जो ग्रेड खाइण खां हिन खे कमी थी सघे थी मलेरिया में।